अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त 70 वरनि खां हलंदड़ रांदि बंदि न थी त मुल्क ख़तरे में पइजी वेंदो। खेसि नाइल कंदड़नि खां अल्लाह ताला पलान कंदो। आम चूंडुनि में अंपायर जी आङुर वारनि जा दॿा ख़ाली हूंदा। पीपी मुल्क खे ऊंदाहिनि में धिकियो। केपी टुटल ऐं फुटल आहे। पेशावर ऐं कराची में हर हंधि गंदगी जा ढेर आहिनि। केस लोड शेडिंग ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो करण ते नाइल कयो वियो आहे। नवाज शरीफ की गाड़ी ॾींदड़ मुनसिफ संदसि केस भी ॿुधी रहिया आहिनि। खेसि 3 भेरा अवाम न पर वोट जी पर्ची खे लताड़ी कयो वियो आहे। माइनस नवाज शरीफ फार्मूले ते कम कंदड़नि खे नाकामी मिली आहे। मरियम नवाज़ उन्हनि जे रूहानी पेशवा पीर पागारे चयो आहे त दहशतगर्दी के सियासी पार्टी न पर पाक फौज ख़त्म कई आहे। नवाज शरीफ आसिफ ज़रदारी नज़रिया ज़रूरत ऐं हेरा फेरी करे वज़ीर आज़म जो उहिदो टोड़े सदारत हासिल कई। आम चूंडूं जल्द थींदियूं ऐं जेडीए कामयाब हासिल कंदी। हाणे 2013 नाए जो नतीजा तब्दील करे पीपल्स पार्टी खे कामयाब कयो वञे। फौज ऐं अदलिया खे नुक़सान पहुतो त क़ौम ऐं मुल्क खे वॾो नुक़सान पहुचंदो। मोरे में जीडीए जो जलसो लख खां वधीक माण्हुनि जी शिरकत। अॻवान जो चवणु आहे त हुक्मराननि सिंध खे तबाह करे छॾियो आहे। सिंध जे मसइलनि लाइ सभिनी खे अॻिते अचणो पवंदो। सिंधी न्याणियुनि खे रस्तनि ते क़त्ल कंदड़ छा गदार न आहिनि। हू अक़लियतुनि जे तहफ़ुज़ वारी सिंध चाहिनि था। ज़रदारी राव अनवार खे बहादुर चई हाणे जिंद आजी कराइण चाहे थो। हू सिंध जे हुक्मराननि खां हिसाब ज़रूर वठंदा। सिंध टीवी नेटवर्क ऐं रांदियुनि वारी वज़ारत तरफ़ां शहर सिंध बलाखे जो 6हों मरहलो भी कामयाबी सां मुकमल। कराची डिवीजन जे मुक़ाबलनि में पहलवाननि माण्हुनि जूं दिलियूं खटे वरितियूं। पहिरें जोड़ में मुख्तियार आलमानी ऐं रजिब बारे जो कामयाब। ॿिए जोड़ में अब्दुल जब्बार उर्फ गुलदस्तो ऐं अयाज़ शाह सोभारा। टें जोड़ जे मुक़ाबलनि में शेर खान ख़ासकेली मेहताब मैदान मारे वरितो। ईरान में मुसाफ़िर जहाज किरी तबाह। 66 ॼणा अजर जो शिकार। ईरानी अख़्तियारनि हादसे खां पोइ हंगामी फोर्सेस खे अलर्ट करे छॾियो। ख़राब मौसम सबब इमदादी कार्रवाइयूं ॾुखाइण जो शिकार। ऐं खानपुर मार में शादी खां इनकार ते जवाबदार नौजवान नारीअ खे विच शहर में गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी। वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। सदन चवणु आहे त जवाबदारनि सां ज़ुल्म कयो आहे। खेनि गिरफ़्तार करे साड़नि इंसाफ़ कयो वञे।